नौशर फेरोज़ दरिया खान मरी जे चांदनी चौक में कुछ ॾींहं अॻु असगर मलिक जी दुकान मां थियल फुर जा जवाबदार नदीम चांडियो में अरबाब माछी खे DSP नौशर फेरोज़ सरदार खान चांडी, DIB इंचार्ज शाहिद अली डहराज ऐं CIA इंचार्ज हिदायतुल्ला बिजाराणी ऐं वॾो मुंशी फुल शफ़ी मोहम्मद मल्हा जी टीम अहम कार्रवाई करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे दरिया खान मरी थाणे ते खणी आई। इन मौक़े ते वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ज़मीर वस्त्रो। जी अव्हांखे ॿुधाईंदो हलां त दरिया खरमरीअ जे चांदनी चौक में कुझु ॾींहं अॻु असगर मलिक जे दुकान मां फुर थियल फुर कंदड़ जवाबदार नदीम चांडियो ऐं अरबाब माछीअ खे DSP नौशर फेरोज़ सरदार खान चांडियो, DIB इंचार्ज शाहिद अली डहराज ऐं CIA इंचार्ज हिदायतुल्ला बिजाराणी ऐं वॾे मुंशी फुल शफ़ी मोहम्मद मल्हा जी टीम अहम कार्रवाई करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे दरिया खान मरी थाणे ते खणी वई। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जवाबदार नदीम चांडियो ऐं अरबाब माछी पारां दुकान मां फुर करण जो एतराफ़ पिणु कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त कुझु ॾींहं पहिरियां ई दरिया खान मरीअ जे विच शहर मां हिकु दुकानदार खां हथियारनि जे ज़ोर ते मज़कूर जवाबदारनि जेको आहे सो 10 लख खां वधीक फुर कई हुई। इन मौक़े ते DSP सिटी नौशर फेरोज़ सरदार खान चांडियो, CIA इंचार्ज हिदायतुल्ला बिजाराणी, DIB इंचार्ज शाहिद डहराज ऐं SHO फुल शेरमन जाफ़री ॿुधाया त असगर मलिक जे दुकान मां फुर जा जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि, जिन खां वधीक जांच करे रहिया आहियूं। जवाबदारनि खे बस स्टॉप ताईं गश्त करायो वियो। जी सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।